सावण खे न पहिरियां बख़्श कयो आहे न हाणे कंदासूंसि। हाणे हुनजी गुईअ में मिर्च विझंदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सैयद निसार शाह जी ही वीडियो क्लिप तव्हां ॾिठो आहे। अदाकार निसार शाह कीअं गारियूं ॾिना आहिनि। ही वीडियो कहिड़े ड्रामे जो आहे मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों ही वीडियो क्लिप जेका तव्हां ॾिठी आहे, इहा क्लिप पंहिंजा परिवार ड्रामे जो आहे। निसार शाह पंहिंजा परिवार ड्रामे जी रिकॉर्डिंग करे रहियो हो। हिकु सीन में निसार शाह हद खां वधीक जज़्बाती थींदे पंहिंजा परिवार ड्रामे में गार ॾिए थो। गार निकिरण बाद आज़म मेंगल समेत ॿिया खिलण लॻा त निसार शाह हैरान थी वञे थो। पुछा करण लॻो, तव्हां छो था खिलो? जंहिं ते अदाकारनि ॿुधायो, तव्हां सीन में गार ॾिनो आहे, उन करे असां खिलूं था। उन बाद निसार शाह पाण भी खिलण लॻो। दोस्तों उम्मीद कयां थो त ही वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा।